नाज़रीन, थाणे बुला खान के गोठ मेहराब खान पालारी में 99 बिरादरीन के सरदार PP MP मलिक असद सिकंदर के मान में ताजपोशी और आजियाणे की तकरीब कोठाई वही, जैमें वॾे अंग में इलाके वासिन शिरकत कई। रिपोर्ट कर रहा है शहबाज उमरानी। थाणे बुलाखान जे इलाइक़े हबकान जे गोठ मेहराब खान पालारी में पालारी बिरादरी की मोअज़्ज़िज़ शख्सियत गुलज़ार पालारी तरफ़ां पाकिस्तान पीपल्स पार्टी के MP मलिक असद सिकंदर के मान में ताजपोशी और आजियाणे की तकरीब मुनक़िद की वही। ताजपोशी की तकरीब में मलिक असद सिकंदर के सोनू ताज पहिरायो वियो। तकरीब में सूबाई वज़ीर अक़िलती उमूर ज्ञानचंद ईसराणी, मलिक सिकंदर खान जूनियर अगूणे VC फ़तेह मोहम्मद बुरफत, मलिक राजा खान, मलिक नादिर खान, मलिक शाहनवाज समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र के माण्हुनि ऐं पालारी बिरादरी के ॿियनि सवें माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सुठो प्रोग्राम रहियो ऐं वो क्रेडिट जेको भी है वो सॼो गुलज़ार के वञे तो ऐं गुलज़ार बा जी वॾी महिरबानी जंहिं एॾा कुर्ब असांखे ॾिना ऐं न बल्कि असांखे इज़त नहीं पर मोहब्बत नहीं, वरी जेके ताजपोशी करे असांजी तमामु घणी इज़त अफ़ज़ाई कई। जेके भी दोस्त हिते ॿिया बीठा आहिनि ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। इंशाअल्लाह असां तोड़ निभाईंदासीं। कोस्तान जो पंहिंजो हिकिड़ो कल्चर ॿधी मोहब्बत जो ऐं इहो मोहब्बतनि जो पैगाम हिते सभु वॾा वेठा आहियूं, पाण में भाउर थियूं। इहो मोहब्बतनि जो पैगाम असांजा वॾा आहिनि ऐं यकीनन इहे जीअं हलंदा असां उन्हनि सां गॾु आहियूं। हिन इलाइक़े जी हमेशह सरबराही कयूं। कोस्तान जो जेको आहे नालो आहे, हिते गॾु थिया आहियूं, हिन ॿधीअ में गॾु थिया आहियूं कि पालारी हुजूं, बफ़त हुजूं, 99 ज़ातियूं आहिनि, अञा उन खां वधीक थी सघे। हिते मल साहब जी सरबराही में असांजी मोहब्बतनि जो पैगाम है। अॼु तमामु हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम रखियो आहे पालारी बिरादर तरफ़ां ऐं गुलज़ार पालारी जस लाइ। असांजे कोस्तान में असीं सभु कोस्तान माण्हू माण्हू पाण में भाउर आहियूं, ज़ात ऐं पात ते कोन्हे। पालारी भी असांजा भाउर आहिनि जेका मल साहब जे मान में हीअ आजाणू कयूं आहिनि। उनजे लाइ आऊं गुलज़ार भाउ खे मुबारक थो ॾियां ऐं अहिड़ियूं रवायतूं हुअण सां असांजे कोस्तान में प्यार ऐं मोहब्बत रहंदो। मलिक साहब सां गॾु आहियूं, गॾु रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह गॾु हूंदासीं। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम सरदार मलिक असद सिकंदर जे शान में पालारी बिरादरी कयो। सभु राज गॾु थिया आहिनि, सुठी ॻाल्हि आहे। पाण में प्यार हुअणु खपे, मोहब्बत हुअणु खपे, ॿधी हुअणु खपे। हिननि चयो त पालारी बिरादरी हमेशह मलिक असद सिकंदर जो साथ ॾिनो आहे। मलिक असद हमेशह कोस्तान जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। हुननि चयो त कोस्तान अमन ऐं मोहब्बत वारो इलाइक़ो आहे। हिननि प्रोग्रामनि सां हिक ॿिए में प्यार मोहब्बत वधे थी। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। कोस्तान में अहिड़नि प्रोग्राम जी ज़रूरत आहे। कैमरा टीम सां गॾु शहबाज उमरानी, आवाज़ TV न्यूज़, थाणो बुला खान।